अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे सूरत असीं पढ़ंदासीं हाणे सूरत अल अंबिया अलैहिस्सलाम। भाई औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम। वेझो अची वियो आहे, वेझो अची थियो आहे माण्हुनि लाइ। लिन्नास हिसाबुहुम, संदन हिसाब जो वक़्तु वेझो आहे, बसि अकाउंटेबिलिटी जो वक़्तु वेझो आहे। इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम वहुम फ़ी ग़फ़लतिन मुअरिदून। ऐं उन्हनि जो हाल इहो आहे जो उहे ग़फ़लत में पंहिंजो एराज़ कनि था। मुअरिदून आहिनि यानी मुंहुं मोड़ीनि पिया, मुंहुं ॿिए पासे करे था छॾनि, यानी ॻाल्हि सम्झनि कोन था। हाणे इहा सूरत इक़्तरब लिन्नास हिसाबुहुम खां शुरू थी थिए। हिन खां अॻु में सूरत आहे नहल, जेका शुरू थी थिए अता औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अता अम्रुल्लाह, अलाह ताला जो अम्र वेझो अची पहुतो आहे। अता अम्रुल्लाह फला तस्तअजिलू, पोइ अज़ाब जी घुर जी तकड़ न करियो। भले अचे, कॾहिं थो अचे, किथां थो अचे अज़ाब, तकड़ न करियो इन मामले में। अता अम्रुल्लाह फला तस्तअजिलू सुब्हानहू व तआला, अलाह ताला पाक आहे ऐं वॾो आहे, ऊचो आहे, मथां आहे। तआला अम्मा युशरिकून, जंहिंसां शिरकत करियो था। हाणे इहो मतिलबु इन खां पोइ जेका सूरत ईंदी, सूरत अंबिया खां पोइ जेका ईंदी सूरत पंहिंजो हज, उहा बि शुरू थिए थी। या बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम, अलाह ताला खां डिॼो, परहेज़ करियो, तक़वा इख़्तियार कयो, रब्बकुम, तव्हांजे रब खां। इन ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम, इन करे जो साअत वारो ज़लज़लो जेको आहे सो वॾी ॻाल्हि आहे, तव्हां घटि करे न सम्झो इन ॻाल्हि खे। इन खां पोइ मतिलबु त अॻिते जेको सूरत क़मर थी अचे, 54 नंबर सूरत, उन में अलाह ताला फरमाए थो इक़्तरबतिस्साअतु वनशक़्क़ल क़मर, साअत वेझी अची वई आहे ऐं चंड टुटी पियो आहे टोड़े हथ सां। अलाह ताला सुभाणे ताला कयो आहे अंगर जे इशारे सां रसूल पाक जे, त इक़्तरबतिस्साअतु वनशक़्क़ल क़मर। पोइ हिन खां सूरत रहमान पोइ ईंदी, पोइ वाक़िआ त इज़ा वक़अतिल वाक़िअतु लैसा लिवक़अतिहा काज़िबतुन। हाणे सभिनी इन सूरतुनि में अलाह ताला फरमाए थो त वक़्तु वेझो अची वियो आहे हिसाब किताब जो। ऐं हाणे कोरोना वायरस ऐं फलाणियूं ॻाल्हियूं, हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़माने में फरमायो त पहिरीं त निशानी आउं आहियां जो आख़िर नबी आहियां, जंहिंजो ज़िक्र तौरात में ऐं ज़बूर में ऐं पंहिंजे इंजील में आहे, त उहो नबी, दैट प्रॉफिट, उहो आउं अची वियो आहियां। सो जंहिंजो हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॻाल्हि कई आहे त पंहिंजो फ़ारक़लीत ईंदो, उहा फ़ारक़लीत आउं आहियां। मतिलबु फ़ारक़लीत लफ़्ज़ जेको आहे सो पैराक्लीट आहे यूनानी जो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पाण त ॻाल्हाईंदो हो पंहिंजो आरामाई ॿोली, जेका इब्रानी ऐं अरबी ॿोली सां मिले थी, त हुन में जेको आहे हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अहमद आहे। अहमद जेको सूरत पंहिंजे हिते क़ुर शरीफ़ मंझि सूरत सफ़ मंझि आहे। सो बहरहाल हाणे हिन आयत खे पढ़ूं था सूरत खे, त हिन में जे 112 आयतूं आहिनि ऐं पंहिंजो हिन जो पहिरियों 47 आयतूं जेके आहिनि उन में हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेके एतिराज़ात मके जा क़ुरैशी कनि था त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं आहे, हीअं आहे, हीअं आहे, हीअं 7 या 8 मतिलबु जेतिरा बि, पोइ त जादूगर आहे की साहिर आहे की पंहिंजो शाइर आहे की हीअं आहे, हीअं आहे, उहे सभई ॻाल्हियूं एतिराज़ कनि था। उन्हनि जा अलाह ताला 47 पहिरियों आयतूं जेके आहिनि उन्हनि जे एतिराज़नि जे जवाब में आहे। उन खां पोइ 48 आयत खां वठी 92 आयत ताईं अंबियान अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे, जिन जी क़ौमुनि खे अलाह ताला बर्बादु कयो उन्हनि जे न मञण जे करे, पर हुन अंबियान खे ऐं संदुनि पोइ लॻनि खे जेके मोमिन ईमान वारा हुआ तन खे अलाह ताला निजात ॾिनी। त इन करे हीअ सूरत निजात जी आहे, सूरत वाबई आहे, सूरत निजात जी आहे, सूरत रहमत जी आहे। ऐं इन ई सूरत में अलाह ताला फरमाए थो त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, त रहमतल आलमीन
तस्मीन करे अलाह ताला मोकिलियो आहे पंहिंजे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सॼे जहान जे लाइ, सॼे जहाननि जे लाइ, त माना इंसान जे लाइ, हैवान लाइ, पथर लाइ, सभु कंहिं शइ जे लाइ अलाह ताला मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रहमत करे मोकिलियो आहे, जो हीअ ॻाल्हि क़यामत ताईं रहमत वारी रहंदी। ऐं हीअ सूरत रहमत जी आहे, सूरत निजात जी आहे, सूरत इन करे तमामु भलारी सूरत आहे। ऐं हर तकलीफ़ जे वक़्त में अहिड़ी सूरत हिनखे पढ़णु घुरिजे। हाणे असीं पढ़ूं था जेको अलाह ताला दीनी तौफ़ीक़ असांखे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम, इंसाननि जे हिसाब जो वक़्तु वेझो अची वियो। वहुम, ऐं उहे जेके आहिनि, फ़ी ग़फ़लतिन मुअरिदून, ऐं उहे ग़फ़लत मंझि एराज़ कंदा, मुंहुं मोड़ीनि पिया। एराज़ करणु माना मुंहुं ॿिए पासे करे छॾणु। हिकिड़ो मुंहुं ॿिए पासे करे छॾिबो, जॾहिं आउं नथो तव्हांजी का ॻाल्हि ॿुधणु चाहियां, ॿिए पासे मुंहुं करे छॾींदुसि, एराज़ कयुमि। ॿियो जानवर पासो जेको आहे असां बदिलाईंदुसि, मुंहुं त मोड़ींदुसि पर सॼो बदन जेको बुत सॼो बदिलाए छॾींदुसि, या ढकींदुसि पंहिंजो कपिड़े सां, पंहिंजो बूथ मुराकिबे में हलियो वेंदुसि, त माना तुंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधां, या सीने खे सोढ़ो करे छॾींदुसि। मतिलबु इहे सभई लफ़्ज़ क़ुर शरीफ़ में अलाह ताला फ़रमाए थो त जेके काफ़िर आहिनि ईअं कनि था। उहे ॼण हिकिड़ियूं निशानियूं आहिनि त हिन महिल मुंहुं मोड़े तव्हां हिन पासे, तव्हां कयो वेठा ॻाल्हि, उहे मुंहुं ॿिए पासे ॾिसे या मुंहुं मोड़े छॾे, त इहो हीअ ॻाल्हि उहा आहे। एराज़ जी माना मुअरिदून, उहे एराज़ कनि था, माना मुंहुं मोड़ीनि था, मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। मा यतीम मिन ज़िक्र मिन रब्बिहिम, नथो को अचे संदन रब खां को ज़िक्र, यानी क़ुर शरीफ़ जो को हिसो, मुहदसिन, नओं, यानी नओं आयत या नई सूरत का जॾहिं बि अचे थी, मा यतीम मिन ज़िक्र मिन रब्बिहिम मुहदसिन इल्ला इस्तमऊ, सवाइ इन जे जो उनखे ॿुधनि था, वहुम यलअबून, ऐं उहे ॼण रांदि कंदा हुजनि, यानी रांदि कंदे हूंदे ॿुधनि था, यानी उनखे खेल तमाशो करे सम्झनि था, उन ते तवजो फोकस करणु, उन ते छा चइबो आहे, उन ते कंसंट्रेट करण जे बदिरां ॿुधण जे ॻाल्हि खे, त क़ुर शरीफ़ पियो अचे, असीं ॿुधूं गौर सां, फ़िक्र सां, न वरी ईअं वाइड़ा थियो वेठा ॿुधंदा। लाहियतन क़ुलूब में हिते आहे या ॿिए हंधि, यानी कल्ब हुन जा वाइड़ा हूंदा। त हिते आयो मा यतीम मिन ज़िक्र मिन रब्बिहिम मुहदसिन इल्ला इस्तमऊ, सवाइ इन जे जो उहे ॿुधनि था उनखे माना क़ुर खे ॿुधनि था, क़ुर जो लफ़्ज़ जेको अचे थो, वहुम यलअबून, ऐं उहे रांदि कंदा, यानी आऊं का तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, या तव्हीं मूंखे ॻाल्हि ॿुधायो, आऊं वरी वेठो ॾंदु खोटियां वेठो, पटु खोटियां वेठो, हेॾां होॾां हथ पेर हणां हिन पासे, बाबा मूंखे जी ॻाल्हि ॿुधां, तोखे ॿुधायां पियो गौर सां, तूं चई न आऊं त ॿुधण लाइ तयारु न आहियां। हुननि जो कल्ब जेके हुनजी दिलियूं जेके आहिनि से वाइड़ियूं, कल्ब जेको आहे सो असीं मुज़क्कर में न इस्तेमालु कयूं, दिलि जेका आहे मोनस में, दिलियूं उन जूं वाइड़ियूं, क़ुलूब लाहियतन, लाहिय अलाह, अलाह माना ग़फ़लत में, अलाह अलहाकुम मुत्तकास, अलाह माना ग़फ़लत, लाहियतन क़ुलूबुहुम वसरुन नजवा, ऐं ॻुझियूं ॻाल्हियूं था कनि, बुण बुण जा जेका कबी आहे, सुस पुस कबी आहे, हिक ॿिए जे मतिलबु ॿियनि जी मौजूदगीअ में कंहिं हिकिड़े माण्हू खे पंहिंजे कन में ॻाल्हि ॿुधाइजे, हुनखे चइबो नजवा। नजवा सूरत मुजादिला में बि नजवा जूं ॻाल्हियूं आहिनि भई वधीक, ऐं पंहिंजो हिते असरु माना ॻुझे नमूनो, ॻुझियो त असरुन नजवा, सुस पुस ॻुझे नमूने सां कनि था, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ु, क़ुर जे ख़िलाफ़ु, नबी जे ख़िलाफ़ु, दीन जे ख़िलाफ़ु। वसरुन नजवा लज़ीन ज़लमू, उहे केरु था इहे ॻुझियूं ॻाल्हियूं सुस पुस ईअं कनि दीन ख़िलाफ़ु जे ख़िलाफ़ु, रसूल पाक जे ख़िलाफ़ु, क़ुर जे ख़िलाफ़ु, उहे जेके ज़ुल्म था कनि, ज़ालिम जेके आहिनि उहे ईअं कनि था। الذين ظلموا هل هذا
इल्ला असा हल हाज़ा इल्ला बशरुम मिसलुकुम। हू ॻुझी ॻाल्हि जेका कन में सुस फुस कई, चई हीअ त माण्हू आहे असां जहिड़ो ई आहे, बशर बशर आहे, खल बि अथसि, खल वारो बशर माना खल ऐं बशारत माना ख़ुशख़बरी, भई त खल यानी इंसानु आहे असां जहिड़ो, ॿ टंगूं अथसि, रजुल आहे, उहो रजुल वारो आहे। अफ़तातून सिहर, छा तव्हां इन जे सिहर जे हिन जे जादू जे पोयां लॻंदव? यानी जेको हुते जेके हुया वॾा हुननि जा उलमा पंहिंजा कुरैश जा, उन्हनि चयो त हीअ जादू आहे की सिहर आहे की फलाणा आहे टील आहे, उहे 7 लफ़्ज़ हिते अचनि था, उहे हिन ते तवजो कंदा। हिकिड़ो अफ़तातून सिहर, छा तव्हां लॻंदव उन जे जादू जे पोयां? व अंतुम तुबसिरून, ऐं तव्हीं ॾिसो बि था त हीअ जादूगर लॻो पियो आहे। हीअ अहिड़ी ॻाल्हि थो करे जो माण्हुनि जा होश हवास गुम था थी वञनि हलिया, पंहिंजी जंहिं ते ॻाल्हि थो करे ते असरु थो थी वञे हलियो, त जादू जंतर मंतर कबो आहे त उनजो बि असरु थींदो आहे, त हिन जी ॻाल्हि जो बि असरु आहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। इन करे तव्हां ॾिसो बि था त हिन जे लफ़्ज़नि में जादू आहे, तब वरी हिन जी ॻाल्हि ॿुधो था, इहो पाण में ॻाल्हि था कनि, सुस फुस था कनि। अफ़तातून सिहर व अंतुम तुबसिरून क़ाल रब्बी यअलमुल क़ौल फ़िस्समाअ। क़ाल माना रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो हुननि खे जवाब में, हाणे जवाब जेके हिननि एतिराज़ कया आहिनि उनजा जवाब अलाह ताला थो ॾिए, या चयो कुल के पढ़नि था क़ाल जे बदिरां, त पोइ कुल माना रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला हुकुम थो करे त तूं चओ त हीअं चओ, छा चओ त रब्बी यअलमुल क़ौल फ़िस्समाअ वल अर्द, त अलाह ताला ॼाणे थो जेको बि का माण्हू गुफ़्तगू करे थो, यानी काफ़िर मुस्लमान आसमान में ज़मीन में जेका बि कौल को कंदो उहो अलाह ताला ॿुधे थो, हीअं न सम्झो कोन थो ॿुधे। क़ाल रब्बी यअलमुल क़ौल, ॿुधे थो ॼाणे थो, फ़िस्समाअ वल अर्द, आसमाननि में ऐं ज़मीन में ॿुधे थो सभु कुझु जेको बि किथे बि हूंदो, भई जेके मथे विया आहिनि हलिया सभु ऑर्बिट में वेठा घुमनि, उन्हनि जी बि ॻाल्हि अलाह ताला ॿुधे थो। वहुव समीउल अलीम, उहो अलाह ताला बेशक ॿुधंदड़ आहे ऐं ॼाणंदड़ आहे, ॿई ख़ुशूसियतूं ॿई सभु अथसि पंहिंजो वसफ़ूं। वो समीउल अलीम बल क़ालू, हाणे जेके बल माना असीं चवंदा आहियूं बल खे, यानी ईअं न पर हीअं, त पर हीअं पर हीअं पर हीअं जे माना में 7 लफ़्ज़ एतिराज़ आहिनि, से सभई हिते नोट कया अथसि, ऐं पंहिंजो उनजो वरी जवाबु अलाह ताला ॾींदो हिते। बल क़ालू, पर चवनि था त अदग़ास अहलाम, हीअ बदख़ाबी आहे हिनखे थी, मतिलबु त ईअं थिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, ख़्वाब थो ॾिसे अहिड़ा, पोइ वरी असां ते अचे थो वरी ॿुधाए थो अज़ग़ास अहलाम, यानी ख़्वाब आहिनि हिन जा पायस ड्रीम्स वग़ैरह छा चइबो हुनखे, अदग़ास अहलाम आहिनि, कूड़ा ख़्वाब आहिनि। बल इफ़्तरा, सॼो कूड़ ठाहियो अथसि, हिन रुॻो ख़्वाब थो कूड़ा ॾिठे, पर हीअ सॼो दीन वीन हीअ सॼी ॻाल्हि जेका अलाह रसूल ई फलाण, हीअ सॼी ॻाल्हि कूड़ी ठाही अथसि पाण रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले, ईअं था सम्झनि, चवनि बल हुअ शाइरुन, ईअं बि न आहे पर हिन खां मथे ॻाल्हि त शाइर आहे, मुंहिंजो शेर सुठो थो ठाहे, पोइ सूरत यासीन में अलाह ताला चयो त असां हुनखे शाइर कोन बनायो आहे, हीअ पोइ को शेर पढ़ंदो कोन हो अॻु में, जॾहिं बसत नबूअत जे बहस खां अॻु में को, बल हू एतिराज़ु कंदासीं बल हूअ शाइर, पर हीअ शाइर बि आहे। फलियातिना बिआयतिल, पोइ भले आणे असां वटि का निशानी, यानी को मौजज़ो आणे, त असीं पोइ यानी जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम बाहि जी ॻाल्हि की मूसा अलैहिस्सलाम समुंड टिपियो, छा थियो हीअ थियो, त हज़रत ईसा मोल जीआरे छॾिया, त अहिड़ो को मौजज़ो असां लाइ आणे, आयत आणे, का निशानी आणे, कमा उर्सिलल अव्वलून, जीअं पहिरियां पैगम्बर जेके आहिनि उन्हनि जेके निशानियूं आंदियूं उन्हनि खे ॾिनियूं वयूं, उन्हनि खे मोकिलियूं वयूं, उर्सिल पैसिव आहे मजहूल टेंस, उर्सिलल अव्वलून, उन्हनि ते मोटियूं, तीअं हिन ते हुजनि, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले था चवनि, त असां पोइ मञींदासूं हिनखे, हींअर कोन था मञूं। मा आमनत क़ब्लहुम, अलाह सुब्हानहु व तआला हाणे जवाब थो ॾिए हिननि 7 एतिराज़नि जा।
आमनत क़ब्लहुम, हिन खां जेके अॻु में हुआ उन्हनि बि ईमान कोन आंदो, जीअं हीअ कोन था आणीनि तीअं उन्हनि बि कोन आंदो। मा आमनत क़ब्लहुम मिन क़रयतिन अहलकनाहा, जन करियनि खे असां हलाक कयो उन्हनि मंझि जेके माण्हू अॻु में रहंदा हुआ, सिदोम ऐं गुमोर ऐं पंहिंजो मोहन जो दड़ो टेक्सिला ऐं पंहिंजो छा फलाणा फलाणा मदियन साले ऐं मदियन फलाणा, इहे सभई जेके आहिनि उते ईअं ई हलाक जिन खे असां कयो उहे मञींदा कोन हुआ उहे बि। मा आमनत क़ब्लहुम मिन क़रयतिन अहलकनाहा, हाणे इन करियनि जी ॻाल्हि चए इहो न उथंदा, आख़िर में सूरत इहो ईंदो ऐं याजूज माजूज जो हिन में ज़िक्र ईंदो त जेसिताईं याजूज माजूज न ईंदो त इहे करिया जेके असां हलाक कया आहिनि से न उथंदा, यानी उभरंदा, हिते आबादियूं न थींदियूं। हाणे ॾिसो था त मोहन जे दड़े में वॾा बंगला लॻा पिया आहिनि, पंहिंजो होटल लॻा पिया आहिनि फलाण, ऐं पंहिंजो टेक्सला में फलाणे हंधि मदियन साल ई बेबीलोन मंझि जेको वॾो म्यूज़ियम ठाहे रखिया अथऊं, त मतिलबु हाणे इहे उहो वक़्तु अची वियो आहे, साथ वेझी अची वई आहे। أهلكنا ما آمنت قبلهم من قرية أهلكناها أفهم يؤمنون, जीअं अॻियनि कोन मञियो तीअं छा ही मञींदा, यानी ही जेके आहिनि कुरैशी जेके मके जा इहे मञींदा छा। हाणे हिन में ॿई आहे, यानी हिकिड़ो नेगेटिव सुवाल बि थी सघे थो ऐं पर मतिलबु त यानी सुवाल इस्तिफ़ामे बि थी सघे थो त अलाह सुभाणे ताला चए थो छा ही मञींदा, ज़ाहिर मके त मञींदा, पोइ बिल आख़िर मके जे फतह खां पोइ त सभई मञींदा, पर तेसिताईं यानी ही कॾहिं मञींदा, मतिलबु इहे सभई ॻाल्हियूं हिन मज़ा कढी सघजनि थियूं। ऐं ॿियो जेको सूरत यूनिस में आयो आहे त यूनिस जे करीअ खे असां अज़ाब ॾींदे इन मोटाए वरितो अज़ाब, कंहिं ॿिए करीअ ते यानी न कयो अथऊं, पर इन करीअ ते यानी मके ऐं ताइफ़ ते असां अज़ाब मोकिलियो थिए उहो असां खणी वरितो आहे। इन जो मिसाल ॾियणु वरी अलाह ताला सूरत यूनिस में फरमाए थो, ॿुधाए थो त हीअ जेका ॻाल्हि चए त हीअ मञींदा या न मञींदा, छा मञींदा, कॾहिं मञींदा, मतिलबु को वक़्तु ईंदो जो मञींदा, नेठि वक़्तु बि ईंदो फतेह मके खां पोइ सभु मञींदा। अफ़हुम युमिनून, छा ही मञींदा। वमा अरसलना, हाणे वमा अरसलना हिते घणो आहे, वमा अरसलना इल्ला रहमतिल आमीन अॻिते ईंदो। वमा अरसलना क़ब्लक, तोखां अॻु में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वमा अरसलना क़ब्लक इल्ला रिजालन, ॿिया केरु मोकिलियसि अथव, रिजाल हुआ, यानी बशर बि हुआ पर रिजाल, हाणे बशर ऐं रिजाल में फ़र्क़ु, ॿई माण्हू आहिनि, पर रिजाल माना टंगुनि वारो, ॿिनि टंगुनि वारो, रजुल माना टंगुनि वारो माना बीह त सघे, जेको माण्हू बीह न सघंदो उहो कहिड़ो आहे, त बशर पंहिंजे साबित क़दम रहे पंहिंजे ॻाल्हि ते, उहो रिजाल आहे। त रिजाल जो सूरत यूनिस में आहे त रजुल में अक्सल मदीनत, सूरत मोमिन में रजुल जेको मूसा अलैहिस्सलाम खे मञे थो मोमिन उहो रजुल आहे। हीअ हबीब जेको आहे नजार पंहिंजी सूरत यासीन में उहो रजुल आहे, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजुल आहे इन सेंस में। ऐं पंहिंजो बशर त सभु को आहे, मतिलबु अबू जहल बि बशर आहे, पर अबू बशर इन सेंस में रजुल न आहे जो साबित क़दम ईमान ते न बीठो, मतिलबु इहो फ़र्क़ु आहे रजुल में ऐं बशर में, जेको सम्झणु घुरिजे। हाणे उहे चवंदा बशर आला त रसूल पाक साहिब बशर आहे की नूर आहे फलाणो, इहे मसाला हिन उथारणु न घुरिजनि। इल्ला रिजालन नूही इलैहिम, उहे बि माण्हू हुआ, बशर हुआ ऐं रिजाल हुआ, पर रिजाल माना साबित क़दम हुआ, इन करे नूही इलैहिम, असां उन्हनि ते वही कयोसीं, असां वही कयो उन्हनि ते, यानी मोकिलियोसीं जिब्राईल अलैहिस्सलाम असांजे पैगाम सां। फसालू अहल ज़िक्र, पोइ अहले ज़िक्र खां पुछो, यानी तौरात इंजील जा जेके साहिब आहिनि ज़बूर वारा, यानी उन्हनि खां पुछो, यानी ईसाई यहूदी जेके आहिनि तव्हां खां अॻु में, जन खे तव्हां सुञाणो था, ॿियूं हाणे क़ौमूं हुयूं ॿियनि किताबनि वारियूं, पर उन्हनि जे किताबनि जा नाला न आहिनि क़ुर में, या मतिलबु तौरात वग़ैरह वारा वाक़िफ़ न आहिनि, जीअं हाणे वेदनि वारा आहिनि, अवस्था वारा आहिनि, पंहिंजो इहे हिंदू आहिनि या फलाणा, त उन्हनि जे किताबनि जी अलाह ताला ॻाल्हि कोन थो करे असांखे, मतिलबु त न को उनखे रद्द करिणो आहे न को असांखे मञिणो आहे। फसालू अहल ज़िक्र, पोइ इन ज़िक्र वारनि खां पुछो, यानी यहूदीन नसारनि खां पुछो,
इन कुंतुम ला तालमून, जेकॾहिं तव्हीं नथा ॼाणो त पोइ इन्हनि खां तव्हां पुछो। वमा जअलनाहुम जसदन ला याकुलून अत्ताम वमा कानू ख़ालिदीन। इहे बशर, इहे रजुल जेके हुआ, जेके नबी पैगम्बर रसूल सां अॻु में करे मोकिलिया, मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, इहे जेके आहे से अहिड़ा असां कोन ठाहिया, उन्हनि जो जसद, उन्हनि जो बुत जेको अहिड़ो कोन हो जो खाइण जी ज़रूरत उन्हनि खे न पवे। खाइण जी ज़रूरत पवंदी माना ॿियूं जेके डाइजेस्टिव सिस्टम हलंदो, पोइ छा थींदो छा थींदो, इहा सॼी ॻाल्हि कानू या कुलान ताम ॿई खाईंदा हुआ हज़रत ईसा ऐं संदसि माउ बि। त इहो जेको आहे सो इन खां केर बि इंसानु बशर जेको आहे सो इन खां कोन्हे पंहिंजो बरी। माना उहे ताम खाईंदा इंसान ॿियनि वांगुरु सभई ॻाल्हियूं थींदियूं, शादियूं कंदा हुआ, सभु कुझु ॻाल्हि थींदी। वमा कानू ख़ालिदीन, उहे अहिड़ा कोन हुआ जो हमेशह ज़िंदा रहनि, यानी बसि अची वियो आहे रसूल आहे त हमेशह रहंदो। हिन को ॿिया माण्हू जेके आहिनि से हमेशह रहंदा। हिते ज़िक्र ईंदो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात जे ॾांहुं इशारा आहिनि इहे। पोइ असां पंहिंजो वाइदो पूरो कयो, यानी असांजो वाइदो इहो त मोमिननि खे जन्नत ॾींदासूं, काफ़रनि खे जहन्नम में विझंदासूं, ऐं उनखे तबाह बर्बाद हिन दुनिया में बि कंदासूं काफ़रनि खे। त असां पंहिंजो वाइदो पूरो कयोसीं। पोइ नबियनि खे असां निजात ॾिनीसूं। हीअ सॼी सूरत निजात जी आहे, निजात जी ॻाल्हि आहे। सभिनी अंबियानि जी जिते ज़िक्र ईंदो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम, हज़रत अयूब अलैहिस्सलाम, सभिनी जो, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम, हिते अॻिते जेको ज़िक्र ईंदो 48 आयत खां वठी 92 आयत ताईं, नबियनि खे कीअं असां निजात ॾिनी। इन करे निजात जे लाइ हीअ सूरत पढ़णु खपे इंसान खे, असांखे, तव्हांखे। ऐं ॿियनि जिन खे असां चाहियोसीं उन्हनि खे निजात ॾिनीसूं। अंबियानि खे बि निजात ॾिनीसूं, रसूलनि खे, जेके रजुल हुआ, सालिह हुआ, मोमिन हुआ, ऐं ॿियनि खे जिन खे चाहियोसीं, यानी की काफ़र बि हूंदा जिन खे निजात ॾिनीसूं। ऐं इसराफ़ करण वारा, हद खां लंघंदड़ जेके आहिनि उन्हनि खे असां हलाक कयोसीं। हर ज़माने में हलाक थींदा जेके हद खां लॻंदड़ हूंदा, अलाह ताला उन्हनि खे हलाक कंदो। लक़द अंज़लना इलैकुम किताबन फीहि ज़िक्रुकुम। हाणे तमामु वॾी ख़ुशख़बरी आहे अरबनि जे लाइ, कुरैशियुनि जे लाइ, मके वारनि जे लाइ, असां मुस्लमाननि मोमिन जे लाइ, त यानी ॿियनि किताब जेके पुराणा हुआ तंहिं में यहूदियुनि जो ज़िक्र आहे, नसारनि जो ज़िक्र आहे, अवस्था में यज़्द जर्द फलाण फलाण ई जेके मतिलबु त आहिनि उन्हनि जो ज़िक्र आहे, हिंदुनि जो फलाणे किताबनि में ज़िक्र आहे। हीअ किताब जेको आहे अरबनि जो हिन में ज़िक्र आहे, कुरैशियुनि जो हिन में ज़िक्र आहे, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिन में ज़िक्र आहे। हिन जी ॻाल्हियुनि तव्हांजो शान हिन में असां वधायो आहे, त शान तव्हां सुञाणो त असां वधायूं था, तव्हांखे इज़त ॾियूं था, उहा अथई अख़्तियार कयो, इज़त जे वारा थियो ऐं इज़त मञो त तव्हांखे अलाह ताला इज़त वारो कयो आहे, जो ॿियनि जे क़ौमुनि सां साथ हुन तव्हांजो नालो वरितो वेंदो भई तईं बि कुझु आयो। हेसि ताईं जेको पर्शियन एम्पायर हुई, होॾां रोमन एम्पायर हुई, तव्हांखे कंहिं खंघियो बि कोन थिए, तव्हां वटां परे खां हलिया वेंदा हुआ। 5000 साल तव्हांखे अलाह ताला अहिड़े नमूने सां रखियो जो का ॿाहिरीं कुवत तव्हां में इंट्रस्टेड कोन हुई जो तव्हांखे हमिलो करे, पंहिंजी फतह करे, जो तव्हांखे को पैसो ॾोकड़ कोन हो, माल मता कोन हुआ, तव्हां वटि फ़सुलु कोन हुआ, तव्हां वटि कुझु बि कोन हो। इन करे तव्हांखे असां महफ़ूज़ रखियो, हिफ़ाज़त में रखियो पंहिंजे में। ऐं पंहिंजो हाणे असां तव्हांजो ज़िक्र था शुरू करियूं ऐं तव्हांजी ॻाल्हि हाणे हलंदी क़यामत ताईं, अरबनि जी हलंदी, कुरैश जी हलंदी। इन करे जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन आहे ऐं जन्नत मुंहिंजी ज़बान जेका असां अरबी थींदी। इन करे सभु को माण्हू अरबी बि ॻाल्हाईंदो। पाण 800 साल जेके आहिनि से सॼी यूनिवर्सल लैंग्वेज हुई अरबिक, लैटिन ऐं पंहिंजो ॿियूं ज़बानूं जेके हुनखां अॻु में हीअ अरबी में सभई किताब लिखिबा हुआ, सभई तर्जुमा थिया वग़ैरह वग़ैरह। तंहिं करे तव्हांजो ज़िक्र आहे हिन किताब मंझि, तव्हांखे असीं हैसियत थिया ॾियूं, तव्हांखे असां शान तव्हांजो असां वधायो आहे, उहो तव्हां महसूसु करियो, ॼाणो त तव्हांजो ज़िक्र अलाह ताला लक़द अंज़लना इलैकुम किताबन, हिन में तव्हांजो ज़िक्र आहे।
यानी इलाफ़ क़ुरैश इलाफ़िहिम अलम तरा कैफ़ फ़अल बहाज़ा बलदुल अमीन, हीअ तव्हांजी सॼी ॻाल्हि आहे। लक़द अंज़लना इलैकुम किताबन फ़ीहि ज़िक्रुकुम अफ़ला तअक़िलून, तव्हांखे अक़ुलु कोन्हे को या सम्झो नथा त तव्हांजी शान वधायो अथव, असां वधायो आहे ऐं तव्हां जॾहिं सभी दुनिया ते छांइजी वेंदो हलिया अरब 100 साल जे अंदरि स्पेन ताईं इस्लाम पहुचंदो, हेॾां सिंध ताईं हिंदुस्तान ताईं पहुचंदो, हेॾां ख़ुरासान सॼो फतह थी वेंदो हलियो, मिस्र किनान सॼो शाम ईरान सॼो पंहिंजो पर्शिया इहो सॼो फतह थींदा, तव्हांजो शान असीं केॾा था वधायूं, तव्हां इहो महसूसु कोन था कयो, अक़ुलु कोन्हे को तव्हांखे। अफ़ला तअक़िलून वकम क़समना मिन क़रयतिन, ऐं केतिरनि क़ौमुनि खे असां केतिरनि करियनि खे केतिरनि शहरनि खे इलाइक़नि खे असां पीउ छॾियो, कसम न पीउ छॾियोसीं। कम कसमना मिन क़रयतिन कानत ज़ालिमतन, पोइ करियत वारा जेके हुआ ज़ालिम हुआ, इन करे असां हुनखे यानी हलाक करे छॾियोसीं, पीउ छॾियोसीं। कानत ज़ालिमतन वअंशअना बअदहा क़ौमन आख़रीन, पोइ उते असां पैदा कयासीं ॿिया नऊं क़ौमियूं नवां आंदासीं। हर हिकु क़ौम आद खां पोइ समूद आंदो, समूद खां पोइ फलाणियूं क़ौमूं आदियूं, उन खां पोइ हाणे तव्हांखे असां आंदो आहे, हाणे हिमत करियो, तव्हां अक़ुलु धारियो ऐं पंहिंजो अलाह खे मञो। फलम्मा अहस्सू बअसना, पोइ उन्हनि क़ौमुनि ते जॾहिं महसूसु ते कयूं त हाणे असांजो अज़ाब बस माना अज़ाब आहे, अज़ाब जेको जंग जे सूरत में अचे या बीमारी जे सूरत में अचे, तूफ़ान जे सूरत में अचे या टॉर्नेडो जे सूरत में केतिरियूं जंहिं बि सूरत में अचे उहो बास अलाह ताला जी तरफ़ां जॾहिं महसूसु ते कयूं त हाणे अज़ाब इहो अचे थो, छा ते कयूं? फलम्मा अहस्सू बअसना इज़ा हुम मिनहा यरकुदून, पोइ उन खां भॻा ते भई कोरोना वायरस अची थी वञे, भॼो न भॼो, तूफ़ान थो अचे भॼो पंहिंजो टॉर्नेडो थो अचे भॼो हाणे भॼनि पिया हींअर अमेरिका में त बाहियूं पियूं लॻनि उते फलाणे इलाइक़े में होॾां तूफ़ान टॉर्नेडा पिया अचनि, होॾां हू माण्हू कोरोना लॻी पई आहे, बाबा हितां भॼो हुते होॾो वञो, त सॼो लॻो पियो आहे त इहो बाबा भॼो, अलाह ताला फरमाए थो त बीहो केॾां था भॼो। बस फलम्मा अहस्सू बअसना इज़ा हुम मिनहा यरकुदून, भॼण लॻा। ला तरकुदू, चए न भॼो, न भॼो, बीहो तरसो। ला तरकुदू वरजू, ऐं मोटी अचो इला मा उतरिफ्तुम फीह, जन घरनि मंझि तव्हां नाज़ नख़रा ते कया, लग्ज़ूरियस लाइफ ते गुज़ारी, ऐश इशरत जी सामान तयारु करे रखिया हुआ जन घरनि में, उतरिफ्तुम फीह मसाकिनुकुम, ऐं तव्हांजा जेके घर ठाहिया वॾा महल माड़ियूं हुन ॾांहुं मोटी अचो। लअल्लकुम तुसअलून, तव्हां खां पुछियो वेंदो, अचो त तव्हां खां पुछूं त कहिड़ो हाल थियो आहे तुंहिंजे घरनि जो, किथे ॿुॾी विया हलिया, किथे सड़ी विया हलिया, छा थियो? हीउ जेको अमेरिका में 17,000 घर सड़ी विया, होॾां कैलिफोर्निया में होॾां ॿी स्टेट अलाए छा नालो, हुन में हेतिरा सड़ी विया, हेॾा टॉर्नेडो में हेॾा डही विया हलिया, किथे आहे किथे आहे, अचो त तव्हां खां पुछूं त किथे अथव घर, ख़बर पए थी कहिड़ो घर हो तव्हांजो। लअल्लकुम तुसअलून, क़ालू या वैलना, पोइ चवणु लॻा त असां ते मुसीबत अची वई, मुसीबत आहे असां ते, इन्ना कुन्ना ज़ालिमीन, बेशक असां ज़ालिमनि मंझां हुआसीं। पोइ जॾहिं मञी हीअ त उहो कोन था वञनि, त असीं त ज़ालिम कोन आहियूं, असीं ज़ालिम मंझां कोन आहियूं, नथा मञो त बीहो त असीं ठाहियूं था तव्हांखे। قالوا يا ويلنا إنا كنا ظالمين فما زالت تلك الدعواهم حتى جعلناهم حصيدا خامدين, पोइ ढकी हूंदी ज़ालत तिल्क दावा, पोइ हुनजी इहा जेका दावा आहे सॾु जेको आहे सो ढकियलु हूंदो, छा आहे माना हुनजी ज़ालत तिल्क दावाहुम हता जअलनाहुम हसीदन ख़ामिदीन, अहिड़ो जहिड़ो ॼण लुणियल, असां हुनखे अहिड़ो बनाए छॾियो जीअं लुणियल हुजनि, लुधल हुजनि।
लाबारो पियल हुजे, जीअं ख़ामिदीन उजामी वियल हुजनि। فما زالت تلك دعواهم حتى جعلناهم حصيدا خامدين وما خلقنا السماء والأرض وما بينهما लाइबीन। ऐं असां ई आसमान ऐं ज़मीन ऐं हुनजे विच में जेको कुझु आहे सो इन करे कोन्ह ठाहियो, रांदि जे लाइ कोन्ह ठाहियो, रांदि करे वेठो ठाहियो। फुटबॉल रांदि आहे, पंहिंजो रगबी रांदि आहे, क्रिकेट जी रांदि आहे, फलाणी धूड़ फसाद जी रांदि आहे। हीअ रुॻो रांदि जे लाइ न ठाहियो, हीअ हक़ जे लाइ तव्हांखे हिकिड़ो हुकुम ॾिनो अथऊं, छा जे लाइ तव्हांखे मोकिलियो अथऊं, इबादत करियो अलाह ताला जी ऐं पंहिंजो हुनजो शुकुरु करियो। وما خلقنا السماء والأرض وما بينهما لاعبين ولو أردنا أن نتخذ لهوا لاتخذناه من لدنا। जेकॾहिं असीं चाहियूं, अलाह ताला चए थो, जेकॾहिं आउं रांदि करणु चाहियां, क्रिकेट जो मैदान पंहिंजे आसमान ते ठाहे छॾियां, फुटबॉल जो रगबी जो, पंहिंजो मूंखे खेॾणो हुजे, रांदि करणी हुजे, त आउं पंहिंजो उते पंहिंजनि में इंसान खे थोरी ठाहियां हा। त इंसान खे त मूं ठाहियो ई हिन जे लाइ, त इबादत जे लाइ, जिन्हनि खे मूं वमा ख़लक़ल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, त इबादत कनि मुंहिंजी। त मूं हिननि खे रांदि करण जे लाइ आउं ठाहियां सॼो, त रांदि मथे वेठो करियां हा। ऐं पंहिंजे जिते बि मूंखे करणी हुई, पंहिंजा अहिड़ी ख़ल्क़ इंसान खे आउं ख़ल्क़िया ई कोन हा, जिन्हनि खे ख़ल्क़िया कोन हा। मतिलबु इहो आहे। पोइ हाणे हिते असां वक़फ़ो था कयूं। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमुर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।